नाज़रीन, घोटकी ज़िले जा हाईवे तोड़े लिंक रोड खंडराज जो ॾेक ॾेई रहिया आहिनि, जॾहिं त केतिरनि ई सालनि खां आदलपुर खां लाखोलन जारी जो रोड इंतिज़ामिया जी बेध्यानी सबबि ॿीहर मरम्मत न थी सघियो। रोड हंधा हंधा उखड़ी वञण करे मुसाफ़िरनि खे अचु वञ में तकलीफ़ दरपेश अचे पई। इन हवाले सां इलाइक़े वासियुनि पारां रोड बचाओ तहरीक जो बि आगाज़ कयो वियो ऐं वक़्तनि बेवक़्तनि एहतजाज बि कयो, पर सिंध हुकूमत तोड़े ज़िले इंतिज़ामिया जे कन ते जूं बि न चुरी। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सियासी समाजी शख़्सियत ऐं रोड बचाओ तहरीक जो अॻवान मोहतरम राजा मुजीब महर साहब। अस्सलाम वालेकुम राजा मुजीब साहब। वालेकुम सलाम साईं। महिरबानी राजा मुजीब साहब जो हमी असांखे पंहिंजे कीमती टाइम ॾिनो। राजा सिंह जो ॿुधाइजो त आदलपुर खां लाखोलन जारी जो रोड हिन वक़्त ताईं मरम्मत न थी सघियो, जॾहिं त इन हवाले सां इलाइक़े वासियुनि केतिरा ई भेरा एहतजाज बि कया आहिनि, पर अञा ताईं को अमल न पियो नज़र अचे। छा किथे सियासी असर जो सवाल त पैदा न पियो थिए ऐं अवां इन खे कीअं पिया ॾिसो ऐं रोड मरम्मत न थियण जो आख़िर सबबु कहिड़ो आहे? रोड इहो आदलपुर खां लाखोलन जारी जो रोड प्राइमशियल हाईवे डिपार्टमेंट जे दायरेकार में अचे थो ऐं इन जी 15-20 सालनि खां वठी कंहिं बि क़िस्म जी का बि हिते मरम्मत न थी आहे। सबबु सिधो सिधो आहे हितां जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे इनखे मुसलसल इनखे इग्नोर कयो आहे, इनखे नज़र अंदाज़ कयो आहे। इन में कंहिं बि क़िस्म जी का बि राय न आहे। ॼाणियूं इन रोड खे नज़र अंदाज़ कयो आहे। छो त जॾहिं असां इन जी मुहिम जे सिलसिले में मुख़्तलिफ़ ऑफिसर्स सां मिलिया आहियूं त हिननि 15 सालनि में घोटकी जे DC हिकिड़ो भेरो बि रिकमेंड न कयो आहे इन रोड जे हवाले सां। हिन मां ज़ाहिर आहे हितां जेके ऑफिसर्स आहिनि उहे कंहिंजे उन ते रखियल हूंदा आहिनि आशीर्वाद ते, त इन जो सबबु इहो आहे। बाक़ी आहे हिन वक़्तु एशियन डेवलपमेंट बैंकुनि जी अप्रूवल कई आहे। हाणे हुन में एतिरी देरि जेका थिए थी उहो मुमकिन आहे त वॾा जेके हथ आहिनि उन्हनि खे हिननि रोकियो हुजे, कंहिं को तरीक़ो कयो हुजे। बिल्कुलु इहो आहे हिते वॾा माण्हू नथा ठहनि। सही। अच्छा राजा साहब, इहो बि ॿुधाइजो त अवां बि हिन रोड बचाओ तहरीक में सरगर्म नज़र आया आहियो ऐं रोड जे हवाले सां कोशिशूं बि वरितियूं आहिनि। छा जेकॾहिं अञा बि रोड जी मरम्मत नथी थिए तव्हांजो अॻियां जो लाइ अमल कहिड़ो हूंदो? असां 2015 जी आख़िर खां वठी रोड बचाओ तारीख़ जो आगाज़ कयोसीं। उहा तारीख़ अञा हलंदड़ आहे। हिन वक़्तु सिर्फ़ु असां कुझु वक़्त लाइ ख़ामोश थियासीं। एशियन डेवलपमेंट बैंक जी मुख़्तलिफ़ टीमूं जेके अचनि थियूं, सर्वे कनि थियूं, ॾिसनि थियूं। पर जेकॾहिं हिननि में रंडक हिननि विझी हिकिड़ो ऑप्शन जेको असां हिन महिल त इस्तेमालु न कयोसीं, हाई कोर्ट वञण वारो, उहो असां वेंदासीं। हितां जो उहो चूंडियल नुमाइंदनि मथां बि हूंदो, हितां जे DC जे मथां बि हूंदो ऐं हितां जेके रोड खाते वारा उन्हनि जे मथां बि हूंदो। सिंध सरकार जे मथां केस दाख़िल कंदासीं। रस्तो इहो आहे, छॾींदा कोन्हसीं। हीअ सम्झंदासीं असां छॾींदासीं, छॾे कोन्हींदासीं। रोड असांजो आहे, इलाइक़े जा माण्हू तंग थियंदा, ज़लील थियंदा। उन्हनि जो हक़ आहे त उन्हनि खे रोड ठही मिले। सही। वॾी महिरबानी राजा साहब जो असांखे टाइम ॾिनो।